अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों कुरान मजीद फ़ुरक़ान हमीद बरे सगीर में सब खां पहिरीं जेको कुरान मजीद जो तर्जुमो थियो उहो सिंधीअ में थियो, यानी इहो एज़ाज़ असांजी सिंधी ॿोलीअ खे हासिलु आहे त बरे सगीर में कुरान मजीद जो तर्जुमो सभ खां पहिरीं जंहिं ॿोली में थियो उहा ॿोली सिंधी आहे। उन खां अलावा पूरी दुनिया में कुरान मजीद जो शाइरी में तर्जुमो सिर्फ़ु सिंधीअ में थियो आहे, सिर्फ़ु फ़ारसी में तर्जुमो थियो, बिना नुक़्तनि वारा लफ़्ज़ फ़िरदौसी इस्तेमालु कया हुआ ऐं बाक़ी शाइरी में यानी नज़म में तर्जुमो पूरी दुनिया में जेकॾहिं कंहिं ॿोली में थियो आहे त उहा सिंधी ॿोली आहे ऐं इहो एज़ाज़ बि असांजी सिंधी ॿोलीअ खे हासिलु आहे। ऐं उहो हो असांजे बदीन ज़िले जो शोराए आफ़ाक़ शाइर मरहूम हाजी अहमद मल्ला जंहिं नज़म में कुरान मजीद जो तर्जुमो कयो। सो दोस्तो अॼु सूराए कुरैश उनजो तर्जुमो तव्हांजे ख़िदमत में पेश कंदासूं ऐं तव्हां उहो तर्जुमो ॾिसो, पढ़ो, ॿुधो ऐं उन असांजे शाइर हाजी अहमद मल्ला साहिब खे दाद ॾियो जंहिं एॾो वॾो कारनामो सर अंजाम कयो। उन खां पहिरीं असां कुरान मजीद जी शाहनवाज़ सेठार खां तिलावत ॿुधंदासीं, उन खां पोइ सूराए कुरैश जो जेको तर्जुमो आहे सिंधीअ में उहो ॾिसंदासीं कहिड़ो आहे। उन तर्जुमे खे हाजी अहमद मल्ला साहिब शाइरी में कीअं तर्जुमो कयो आहे, कीअं नज़म में समोयो आहे ऐं केतिरी अरकरेज़ी सां इहो तर्जुमो थियल आहे, केतिरो ख़ूबसूरत तर्जुमो थियल आहे, इहो असां दोस्तनि जे अॻियां अॼु पेश कंदासूं। त दोस्तो पहिरीं अचो त तिलावत ॿुधूं, उन खां पोइ हिन सूरा सगीर जो असुलु तर्जुमो ॾिसूं ऐं उन खां पोइ शाइरी में थियल मरहूम हाजी अहमद मल्ला साहिब जो तर्जुमो ॾिसूं ॿुधूं। दोस्तो अचो अव्हांजे अॻियां पेश आहे। अवल नाम अल्लाह जो बरकत बेशुमार, सो ॾहनि जो ॾातार, सो सबा जो सभई पिरी। لإيلاف قريش إيلافهم رحلة الشتاء والصيف فليعبدوا رب هذا البيت الذي أطعمهم من جوع وآمنهم من خوف। उन लाइ जो रुगबत ॾियारी कुरैश खे रुगबत ॾियारियाई उन्हनि खे सफ़र करण जी सियारे ऐं ऊन्हारे में, सो उन्हनि खे घुरिजे इबादत कनि रब जी हिन घर जी जंहिं ॾिनो खाधो उन्हनि खे बुख में ऐं अमन बख़्शियाई उन्हनि खे हिकु वॾे ख़ौफ़ खां। दोस्तो ही आहे सूरत कुरैश, लईलाफ़ कुरैश इलाफ़ रहलत जो सिंधीअ में तर्जुमो। हाणे तव्हांजे अॻियां पेश आहे इन तर्जुमे जो शाइरी में तर्जुमो मरहूम हाजी अहमद मल्ला साहिब जो। ॾिसो ऐं दोस्तो तव्हांखे पसंदि अचे त शेयर कजो, लाइक कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, महिरबानी। कारण सुख कुरैशियन सुख संदन ई काण, सियारे ऐं सावण जा सांग ॿई सुख साण, घुरिजे त घर धणीअ खे पूॼीन पोइ पाण, जंहिं भर पासे बुख विचां सौंजी ॾिननि सां जाण, ऐं हर सौके खां सुञाण अमन ॾिनाही उन्हनि खे।